अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो न्यूज़ नाउ। दादलागारी मां ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया त दादलागारी में पुलिस पारां गिरफ़्तार कयल जवाबदार पुलिस मोबाइल मां लही भॼी वियो आहे। दादलागारी पुलिस जवाबदार अल्लाह बख्श गुरगेज खे गिरफ़्तार कयो, लेकिन वो पुलिस मोबाइल मां लही भॼी वियो आहे। जवाबदार जे भॼण खां पोइ उते मिट्टी नज़र अची रही आहे त जवाबदार भॼी वियो आहे ऐं ॻोठाणनि जवाबदार जो पीछो कयो, लेकिन जवाबदार फरार थी वियो आहे। शातिर दिमाग़ जवाबदार पुलिस खे चकमो ॾींदे दादलागारी मां पुलिस मोबाइल मां लही भॼी वियो आहे। ॻोठाणा बि जवाबदार खे गिरफ़्तार कराइण लाइ जवाबदार जे पोयां भॼंदा रहिया, लेकिन जवाबदार फरार थी वञण में कामयाब थी वियो आहे। झेड़े जो पकड़ियल जवाबदार अल्लाह बख्श गुरगेज पुलिस खे चकमो ॾींदे मोबाइल मां लही भॼी वियो आहे। दादलागारी पुलिस जवाबदार खे भॼंदो ॾिसी ख़ामोश तमाशाई नज़र आई, लेकिन जवाबदार ॻोठाणनि साम्हूं फरार थी वञण में कामयाब थी वियो आहे। ॻोठाणा बि जवाबदार जो पीछो कंदा रहिया, लेकिन जवाबदार पुलिस खे चकमो ॾेई फरार थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया त दादलागारी मां पुलिस पारां गिरफ़्तार कयल जवाबदार पुलिस मोबाइल मां लही भॼी वियो आहे। जवाबदार खेर मोहम्मद गुरगेज पुलिस खे चकमो ॾींदे पुलिस मोबाइल मां लही भॼी वियो आहे। अहम ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया दादलागारी मां, जिते पुलिस जे पारां गिरफ़्तार कयल जवाबदार पुलिस मोबाइल मां लही भॼी वियो आहे।